ॿिनि मुंहंनि वारो माण्हू एडवर्ड मॉर्डेक। छा तव्हां 19वीं सदीअ जे उन ॿिनि चेहरनि वारे इंसान जे बारे में ॼाणियो था जंहिं पंहिंजे ॿिए चेहरे जे आज़ार खां 23 सालनि जी उमिरि में ख़ुदकुशी कई हुई? अगरि तव्हां इंटरनेट ते सर्च कंदा त इन ॿिनि मुंहंनि वारे शख़्स बाबति काफ़ी मवादु मिलंदो। दुनिया में अजीबो ग़रीब इंसाननि जूं केतिरियूं ई कहाणियूं आहिनि। उन्हनि मां हिकु पुरस्रार कहाणी एडवर्ड मॉर्डेक जी बि आहे, जंहिंजे मथे जे अॻियां ऐं पुठियां मुंहं हुआ। जेतोणीकि पोएं पासे वारो चेहरो ॻाल्हाए न सघंदो हो, पर सरगोशियूं ऐं अखियुनि सां इशारा कंदो हो। चयो वञे थो त एडवर्ड अंग्रेज़नि जे हिकु अमीर घराणे में पैदा थियो हो, जेतोणीकि हू साम्हूं खां ॾाढो ख़ूबसूरत नज़र ईंदो हो, मगर हिन जो पुठीअ वारो चेहरो तमामु बदसूरत हूंदो हो। पोयां वारो मुंहुं न खाईंदो हो, न पीअंदो हो, रुगो रोईंदो ऐं खिलंदो हो। एडवर्ड केतिरा ई भेरा डॉक्टरनि खे शिकायत कई त मुंहिंजी ऑपरेशन करे इन पुठीअ वारे मुंहं खे हटाए छॾियो। इहो राति जो सुम्हणु नथो ॾे, राति जो ख़ौफ़नाक क़िस्म जूं सरगोशियूं थो करे। पर डॉक्टरनि इहो ऑपरेशन करण खां जवाबु ॾिनो, छाकाणि त इन ऑपरेशन में संदसि जान बि ज़ाया थी थिए सघी। एडवर्ड जीअं जीअं जवान थींदो वियो तीअं तीअं संदसि पुठीअ वारो चेहरो वधीक बदसूरत थींदो वियो ऐं संदसि बुछड़ियूं ऐं ख़ौफ़नाक अखियूं वधीक ख़ौफ़नाक थींदियूं रहियूं। एडवर्ड हमेशह पंहिंजी पुठीअ वारे चेहरे सबबु ॾुखारो हूंदो हो। हू ईअं चवंदो हुयो त हू सॼी राति सरगोशियूं थो करे ऐं कॾहिं बि हिन खे सुकून करणु नथो ॾे। हर गुज़रंदड़ माण्हूअ खे अजीब अंदाज़ में घूरे ॾिसंदो आहे। जॾहिं एडवर्ड पंहिंजी हालत ते रोईंदो हो त इहो शैतानी चेहरो तंज़ कंदे खिलंदो हो। आख़िर एडवर्ड पंहिंजे इन शैतानी चेहरे जे आज़ार खां दिलि शिकस्तो थी 23 सालनि जी उमिरि में ज़हर खाई ख़ुदकुशी करे छॾी ऐं हिकु ख़त छॾियो, जंहिंमें हुन लिखियो हो त दफ़न करण खां अॻु संदसि पुठीअ वारे मुंहं खे कटे अलॻि कयो वञे त जीअं क़बर में इन शैतानी चेहरे जे शिर खां महफ़ूज़ रही सघे। कुझु मुहक़िक़ इन ॻाल्हि खे फ़क़ति हिकु फ़र्ज़ी अफ़सानो पिणु चवनि था। संदनि चवण मुताबिक़ इन ॻाल्हि में का सदाकत कोन्हे।